Sir, may I come in, sir? वालेकुम अस्सलाम सर। कम सर। जी सर, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? वियो सर? सर आउं ॿार जी शिकायत खणी आयो आहियां। सर उहो ॿारु क्लास में आहे त उहो बिल्कुलु पढ़े कोन थो। क्लास में वेहे थो त रांदि रूंद करे थो ऐं ॿारनि सां विढ़े बि थो ऐं घर जेको बि कमु मिलेसि थो स्कूल मां उहो माना घरां कमु नथो करे अचे। सर मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन ॿार खे स्कूल मां कढियो वञे, न त वरी ॿिया ॿार बि हुनजी रीस कंदा ऐं जेको होमवर्क करे कोन ईंदा। त वधीक हाणे जी तव्हां वॾा आहियो त आउं सम्झां थो, मुंहिंजी सलाह इहा आहे त हिन ॿार खे कढी छॾियूं त वधीक बहितर रहंदो। चवंदा कोन त हिकिड़ी मच्छी पूरे तलाउ खे ख़राबु कंदी आहे, त इन जे करे मुंहिंजी सलाह इहा आहे त सर हिन ॿार खे हिन स्कूल मां कढी छॾियो ऐं पढ़े बि पवंदो, महिनत कंदो, माइटनि जा पैसा बि ख़र्चु करे पियो। साईं वियो सही। तव्हां ॻाल्हि कई त ॿारु जेको आहे पढ़े नथो ऐं घर में महिनत बि नथो करे ऐं टाइम सां होमवर्क बि नथो करे, स्कूल जो जेको कमु मिलेसि थो नथो करे ऐं क्लास में रांदि बि खेॾे थो। बिल्कुलु साईं, ॾिसो ॿारु जेको आहे, ॿारनि जी हींअर उमिरि जेकी आहे रांदि रूंद जी आहे, बिल्कुलु आहे। त अहिड़े नमूने सां ॾिसो, उस्ताद क़ाबिल उस्ताद आहे न, त उन जे लाइ बाक़ाइदगीअ सां हिकिड़ो ई चैलेंज हूंदो आहे, त उन चैलेंज खे मुंहुं ॾियण वारो बि क़ाबिल उस्ताद ई हूंदो आहे। त आउं सम्झां थो त हीअ का शिकायत वॾी कोन्हे, वॾो इशू कोन्हे ऐं इनखे तव्हां बाक़ाइदगीअ सां हिन ॿार खे सुठे सां तरबियत ॾेई सघो था, छो जो तव्हां क़ाबिल उस्ताद आहियो। जेकॾहिं तव्हां क़ाबिल उस्ताद ई थी अहिड़नि कमज़ोर ॿारनि मां हथु कढी वेंदा त पोइ अहिड़नि कमज़ोर ॿारनि खे केरु पढ़ाईंदो? अहिड़नि कमज़ोर ॿारनि खे तइलीम केरु ॾींदो? जेकॾहिं मिसाल अहिड़ो ॿारु होशियारु हुजे हा त माइट स्कूल छो मोकिलींदा? ऐं ॾिसो, उस्ताद जो कमु हूंदो आहे त अहिड़नि ॿारनि ते ई वधीक महिनत करे। अहिड़नि ॿारनि ते महिनत करणु ज़रूरी आहे। कुझु ॿार जेके हूंदा आहिनि नेचुरली होशियारु हूंदा आहिनि, के ॿार जेके दिमाग़ी तरह सां कमज़ोर हूंदा आहिनि, त इन जे करे पाण खे घुरिजे त उन ॿारनि जी नौयत मुताबिक़ हलूं, उन्हनि जी तबियत मुताबिक़ हलूं। ॿारु जेकॾहिं मिसाल रांदि कुॾे थो त के हुनखे रांदि जे ज़रिए ई पढ़ायो। जेकॾहिं मिसाल ॿारु शरारत करे पियो त उनखे ओड़े नमूने सां हैंडल करियो। तव्हां ॾिसो क़ाबिल उस्ताद आहियो त तव्हां पंहिंजी क़ाबिलियत ॾेखारियो ऐं पंहिंजी क़ाबिलियत सां हुन ॿार खे होशियारु करियो। त ॾिसो, पाण ते फ़र्ज़ु आहे त ॿारनि खे सुठी तइलीम ॾियूं। जेकॾहिं पाण ॿारनि खे सुठी तइलीम नथा ॾेई सघूं त पंहिंजो स्कूल प्रमोट कोन थींदो ऐं पाण हिकिड़ा सुठा उस्ताद बि थी न सघंदासीं। सर क़ाबिल उस्ताद थियण जे लाइ छा ज़रूरी आहे? सर क़ाबिल उस्ताद थियण जे लाइ शागिर्दनि जो दोस्त थियणु ज़रूरी आहे। शागिर्दनि जो दोस्त थियो त इंशाअल्लाह तव्हां क़ाबिल उस्ताद बि थी वेंदो। सर क़ाबिल दोस्त उहो वरी कीअं? सर उहो ईअं, जेकॾहिं तव्हीं ॾिसो पंहिंजे दोस्तनि सां कहिड़ो रवैयो हूंदो आहे तव्हांजो, सुठो रवैयो हूंदो आहे, उन्हनि खे माना सुठे नमूने सम्झाए सघंदा आहियो, ॻाल्हि ॿोल कचारी वग़ैरह फ्रेंडली हूंदा आहियो, त अहिड़े तरीक़े सां शागिर्दनि खां बि तव्हां पुछो त बाबा तव्हां जेको होमवर्क छाजे करे कोन कयो आहे? त ॿार तव्हांखे ॿुधाए त सर मूं जेको रांदि रूंद जे करे या की ॿी का वजह आहे, जेकी बुखार आहे या छा, उन जे करे होमवर्क कोन कयो आहे। अगरि जेकॾहिं उहो ॿारु तव्हां सां सच ॻाल्हाए थो त तव्हांजो दोस्त आहे, ऐं जेकॾहिं मिसाल कूड़ थो ॻाल्हाए त तव्हांजे डप में आहे। त ॿार जे दिलि मां ख़ौफ़ खे ख़तमु करियो। ॿारनि सां जेके बि शागिर्द आहिनि उन्हनि खे दोस्त बनायो। ॾिसो, दोस्त जी इज़त रखंदो आहे ऐं दोस्तनि जो चवणु मञंदो आहे। ॾिसो, ॿार पाण में खेॾींदा आहिनि या दोस्त खेॾींदा आहिनि
त उहे ॾिसो हिकु ॿियनि जी ॻाल्हि रखंदा आहिनि। त रांदि जो वारो हूंदो आहे त भाई हाणे तुंहिंजो नंबर आहे, पोइ तुंहिंजो नंबर आहे, पोइ तुंहिंजो नंबर आहे, त उहो ओॾी महिल फ्रेंडली तरीक़े सां ईअं चवंदा आहिनि। वरी जेकॾहिं मिसाल केॾांहुं वञिणो हूंदो आहे त फलाणे दोस्त मूंखे दावत ॾिनी आहे, मूंखे वञिणो आहे। छो त ॾिसो, दोस्त थी पढ़ाईंदो त दोस्त जी ॻाल्हि रखंदो आहे, मञंदो आहे। त दोस्त थी पढ़ाईंदो त इनशाला उहो ॿारु बाक़ाइदगी सां जंहिंजी ॻाल्हि तव्हां शिकायत पिया करियो त उहो आउं सम्झां थो ॿियनि खां बेस्ट स्टूडेंट थी सघंदो। सर थैंक यू वेरी मच सर, तव्हां ज़बरदस्त लेक्चर ॾिनो। ऐं हक़ीक़त इहा ई आहे जो असां कोशिशि कंदा आहियूं त ॿारनि खे टॉर्चर करे पढ़ाइण जी कंदा आहियूं, त उहे जेको बि होमवर्क ॾींदा आहियूं या कमु ॾींदा आहिनि उनखे विसरी वेंदो आहे। के ॿार त टप में यादि करे ईंदा आहिनि, पोइ कुझु टाइम खां पोइ वरी उनखे उहो सभु विसरी वेंदो आहे। त हाणे इन सिलसिले में तव्हां छा था चओ सर? जी बिल्कुलु, तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। त ॿारनि खे ज़्यादातर तव्हां लेक्चर ॾियो। लेक्चर जेतिरो ॾींदो ॿारनि खे त ओतिरा ॿार वधीक सिखंदा। ॾिसो, ॿारनि खे जेको बि सबक़ु आहे पहिरीं तव्हां उनखे जेको रिपीट करायो। जेको सबक़ु तव्हां ॾिनो आहे उनखे 2-3 दफ़ा रिपीट करायो। रिपीट कराइण खां पोइ तव्हां उन सबक़ ते उनखे लेक्चर ॾियो। लेक्चर ॾियण खां पोइ तव्हां जेको उन सबक़ खे हिकिड़ो कहाणी जो रुख ॾियो। छो जो ॿार कहाणियुनि खे ज़्यादा पसंदि कंदा आहिनि, त कहाणी जो रुख ॾियो तव्हां। त कहाणी जो जी तव्हां रुख ॾींदो त ऑटोमेटिकली ॿारु जेको आहे उनखे उहो सबक़ु जेको आहे बाक़ाइदगी सां यादि थी वेंदो। सर इहा तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई, पर सर असां पीरियड घटि हूंदा आहिनि, त उन सिलसिले में तव्हां छा था चओ? छो जो पीरियड तक़रीबन 3 मिनट जो हूंदो आहे, त इन में त सभु कुझु हैंडल नथो थी सघे न। जी बिल्कुलु, पीरियड त बिल्कुलु जेको शॉर्ट टाइम जो हूंदो आहे। बहरहाल तव्हां लाज़मी कोन्हे उहो लेसन जेको आहे हिकिड़े ॾींहुं ई रटे जेको ॿारनि खे पढ़ाए छॾियो। पंहिंजो मक़सदु इहो त कोन्हे न ॿारनि खे सिर्फ़ु रटाइणु। पंहिंजो मक़सदु इहो आहे त ॿारनि खे सुठी तरबियत ॾियूं, सुठी तइलीम ॾियूं, त उहो कुझु हासिलु कनि। पंहिंजे मथे तां भार लाहिण वारो हिसाबु न रखो। छो जो हिननि ॿारनि जो मुस्तक़बिल पंहिंजे हथ में आहे, ऐं ॿार खे पाण जॾहिं छिकींदासीं उॾाई वेंदो, छो जो हिननि जा कचा ज़हन आहिनि। सर वालदेन जो कहिड़ो कमु आहे? बिल्कुलु, वालदनि जे हिसाब सां बि आउं तव्हांखे ॿुधायां थो। पंहिंजी जेकी नेक्स्ट वीडियो उन में वरी वालदेन जे लिहाज़ खां पाण बाक़ाइदे जेको इन बारे में बि लेक्चर ॾींदासीं। ऐं पंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे नूर एम रिंद सां, त जेके बि ॾिसंदड़ आहिनि उनखे जल्द सां जल्द सब्सक्राइब करे वठनि, त जीअं पंहिंजो जेके बि लेक्चर्स आहिनि जेके उहे जेको यूट्यूब ते ॾिसी सघनि था। थैंक यू, जज़ाकल्ला, अल्लाह हाफ़िज़।